नाज़रीन, मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ अपोजिशन पार्टियन के सूमर ते आजयाणो ॾिनो आहे। शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी के दावतनामो माणे छॾियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, शहबाज शरीफ मुस्लिम जे अॻवान ऐं अपोजिशन लीडर मुखालिफ़ धुर जी सियासी पार्टियुनि खे सूमर ॾींहुं आजयाणे जी दावतनामो मोकिलियो आहे। इन दावतनामे जा ज़रियनि मूजिबि ॿ टे अहम मक़सद आहिनि, जंहिंमें हिकु त PDM में जेको गैप आयो आहे, इख़्तिलाफ़ात आया आहिनि, उन हवाले सां उहे जेके ख़दशात आहिनि उनखे दूरि करण जे लाइ उहा उन हवाले सां बि अहम गॾिजाणी थींदी, उन में ॻाल्हि ॿोल कई वेंदी। जॾहिं त ॿियो जेको हुकूमत जे ख़िलाफ़ तहरीक हलाइण जे लाइ का नेक्स्ट हिकमत अमली तइ करण जोड़ण जे लाइ बि इहे गॾिजाणी में ॻाल्हि ॿोल थींदी। आजयाणे जे बाज़ाब्ता दावतनामा अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, इन सां गॾोगॾु जमात जेकी JUIF जी पार्टी, इन सां गॾु जेकी 11 PDM में सियासी पार्टियूं आहिनि, जंहिंमें NP आहे, वक़्तुल कामिली अवामी पार्टी, उन्हनि जे अॻवाननि खे दावतनामा मोकिले विया आहिनि। ऐं इन जो जेको आजयाणे जो जेको शेड्यूल आहे उन हवाले सां हिन वक़्त ताईं अञा कोई जारी कोन्हे कयो आहे त काएं बजे उहो महिमाननि जो अचण जो सिलसिलो शुरू थींदो। पर हिन वक़्तु जेको PMLN जे जेके रहनुमा आहिनि उन्हनि इहा शइ जी तस्दीक कई आहे त बाज़ाब्ता तौर ते दावतनामा अॻवाननि खे मोकिले छॾिया आहिनि। जी मुदثر, तफ़सीली ख़बरनि खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।